वैसा प्रालो खबर सिलसिलो जारी खबर शेयर कंदासीं प्राले खां। अमन अमान शहरनि ऐं कारोबार माण्हुनि जी जान माल जी हिफ़ाज़त करणु मुंहिंजो फर्ज़ आहे। SHO निसार अहमद महर। प्राले शहर जे घिटीअ में हर रोज़ पुलिस जे एहलकारनि सां करे पैदल गश्त, शहर जी दाख़िला, रस्तनि ते ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खां चेकिंग जारी आहे। शहरी ऐं कारोबार माण्हुनि पारां SHO जी अहिड़नि क़दमनि आजाणू कयो आहे। शहरनि ऐं कारोबार माण्हुनि पुलिस सां हर मुमकिन तावन कंदा। मौजूदा SHO पिरालो जे अमन अमान जे सूरत हाल बहितर बणायो आहे। शहरनि ऐं कारोबार अंजुमन ताजरनि जो मौक़ुफ़। SHO निसार अहमद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SSP खेरपुर तौहीद अहमद रहमान ऐं DSP फराज़ मेतलो जी ज़िम्मेदारी मिलण करण ते पूरो लहंदासीं इंशाअल्लाह। कंहिं बि क़िस्म जी शहर में दाख़िला मना आहे। बिना हथियार जे लाइसेंस न खणंदा।